जय झूलेलाल। मां सुरेंद्र लछवाणी सिंधीअ में आखाणियूं ॿुधाईंदो आहियां। अॼु जी आखाणी श्री राधा कृष्ण भाॻिया जी लिखियल पप्पा किथे आहे असांजो ॻोठु। अचो त ॿुधूं था। राति जो लेटिया पिया हुआसीं। हमेशह जीअं मुंहिंजो नंढो पुटु मूंसां ॻाल्हियूं करे रहियो हो। ओचितो हुन अबोजाईअ मां सवाल कयो, पप्पा असांजो ॻोठु कहिड़ो आहे? असां पंहिंजे ॻोठु छो नथा हलूं? पप्पा असांजो ॻोठु कहिड़ो आहे? असां पंहिंजे ॻोठु छो नथा हलूं? मूंखे अजब लॻो त अॼु हू हिन क़िस्म जा सवाल छो थो पुछे। थोरो सोचण ते ध्यान में आयो त स्कूल जूं मोकलियूं शुरू थी वयूं हुयूं ऐं शायदि बिल्डिंग जा सभु गैर सिंधी ॿार वेकेशन करे पंहिंजी माउ पीउ सां गॾु पंहिंजे पंहिंजे ॻोठ था वञनि। पोइ असां छो नथा वञूं? अञा मां सोचे ई रहियो हुउसि त पुटु वरी चवणु लॻो, पप्पा अविनाश कोकण में पंहिंजे ॻोठु तारापुर हलियो वियो, जयकुमार केरला में पंहिंजे ॻोठु हलियो वियो ऐं अमृता आहे न, हूअ बि पंहिंजे ॻोठु पंजाब हली वई। सॼी बिल्डिंग में सिर्फ़ु 2-3 ॿार ई बचा आहियूं। अविनाश ॿुधाए पियो त तारापुर ॻोठ में संदन तमामु वॾो घरु आहे। घर में गायूं मेंहूं अथनि, वॾा वॾा नारेल जा वण अथनि, नारेल पाणी मलाई खूब मज़ो ईंदो आहे। पासे मां ई समुंड अथनि, समुंड जे किनारे रेतीअ ते घर ठाहींदा आहिनि, कोॾ ऐं कोॾियूं जमा कंदा आहिनि, अंबनि जे वणनि मां आपूस टोड़े खाईंदा आहिनि। वणनि ऐं घरनि जे विच में लिक छुप रांदि कंदा आहिनि। कॾहिं कॾहिं ॿेड़ियुनि में चढ़ी मछलियूं पकड़ण वेंदा आहिनि। अमृता ॿुधाए पई त पंजाब जे हुन जे ॻोठ में वॾा वॾा खेत अथनि। कमंद जे खेत में खेनि खूब मज़ो ईंदो आहे। खेतनि में लिक छुप रांदि कंदा आहिनि ऐं खेतनि मां कमंड टोड़े खाईंदा आहिनि। पासे मां ई नहर वहंदी अथनि, जंहिंमें खूब टुबकियूं ॾींदा आहिनि। जयकुमार बि केरला जे पंहिंजे ॻोठ जूं मज़ेदार ॻाल्हियूं ॿुधाईंदो आहे। पप्पा पप्पा असांजो ॻोठु किथे आहे? असांजे ॻोठ में खेत, गायूं मेंहूं, नदियूं नहरियूं आहिनि। पप्पा असां पंहिंजे ॻोठु छो नथा हलूं? पप्पा असां बि पंहिंजे ॻोठु हलंदासीं। मां अजब ऐं अचरज मां पंहिंजे पुट ॾांहुं वाइड़नि वांगुरु निहारींदो रहिजी वियुसि। हुन जी अबोजाईअ भरियल पंहिंजे ॻोठ लाइ छिक ॾिसी मुंहिंजे अखियुनि में पाणी अची वियो। मूं संदसि मथे ते हथु घुमाईंदे चयो, पुट असांजो बि सिंध में पंहिंजो ॻोठु हूंदो हो। वॾा वॾा घर हूंदा हुआ, जाम गायूं मेंहूं हूंदियूं हुयूं, वॾियूं हवेलियूं हूंदियूं हुयूं। लिक छुप, भित भिताणी, फिर सोटो रांदि कंदा हुआसीं। पुटु उमंग में अची वियो। एकदमि चयईं, पप्पा पोइ असां पंहिंजे ॻोठु छो नथा हलूं? मुंहिंजी अखियुनि में पाणी अची वियो। मूं ॻोढ़ा घुरियो। पुटु चयो, छो पापा छा थियो? मूं चयो, पुट असांजो ॻोठु हाणे असांजो न रहियो। दुश्मन उहे फुरे विया। हाणे जिते असां रहूं था उहो ई असांजो देश आहे, उहो ई असांजो ॻोठु आहे। बसि असांखे यादि रखिणो आहे त असांजो बि पंहिंजो ॻोठु, पंहिंजो वतन आहे। कॾहिं न कॾहिं वरी हुन खे भारत सां कंहिं न कंहिं रूप में मिलाईंदासीं। ॿारु कुझु गंभीर थी वियो, कुझु ॻाल्हियूं सम्झी सघियो, कुझु न। मूं खेसि वरी चयो, पुट असांजो ॻोठु त असांखां फुरिजी वियो, पर हिकु शइ आहे जेका असांखां कंहिं कोन फुरी आहे। अञा असां वटि आहे, पर तॾहिं बि असां विञाए रहिया आहियूं, छॾे रहिया आहियूं। पुट एकदमि पुछियो, पप्पा उहा कहिड़ी शइ आहे? मूं खेसि चयो, पुट उहा आहे असांजी मातृभाषा, असांजी सिंधी ॿोली। जीअं सभई पंहिंजे ॻोठु वेंदा आहिनि, तीअं उहे सभई पंहिंजी मातृभाषा में ॻाल्हाईंदा आहिनि। मराठी मराठीअ में, गुजराती गुजरातीअ में, मद्रासी मद्रासीअ में। पर असीं सिंधी पंहिंजी सिंधी ॿोली छॾे अंग्रेजी ऐं हिंदीअ में ॻाल्हाईंदा आहियूं।
असांजो ॻोठ त वियो, पर हाणे असांजी सिंधी ॿोली बि हली वेंदी। ईअं चवंदे मुंहिंजे मुंहं ते मायूसी छाइजी वई। पुट 10 साले जो आहे, हुन खां इहा मायूसी लिकी न सघी। एकदम चई, पपा मां हाणे घर में हमेशह सिंधीअ में ई ॻाल्हाईंदुसि। मूं एकदम खणी पुट खे भाकुर पातो। पुठीअ ते हथ फेरींदे चयोमांसि, मां सुभाणे ई ऑफिस मां मोकल लाइ दरख़्वास्त कयां थो ऐं पोइ अयोध्या, वृंदावन ऐं हरिद्वार थी मोटंदे दिल्ली घुमी ईंदासीं। तूं हिते अकेलो बि न थींदे। पोइ जॾहिं ॻोठ मां थी तुंहिंजा दोस्त अचनि ऐं तोखे ॻोठ जूं ॻाल्हियूं ॿुधाइनि त तूं बि खेनि दिल्ली, हरिद्वार वग़ैरह जूं ॻाल्हियूं ॿुधाइजानि। हुन ख़ुशि थी करे हा कई। ॿिए ॾींहुं सुबुह जो नौकरीअ ते वञण खां अॻु मूं ॾिठो, हू पंहिंजी माउ सां सिंधीअ में ॻाल्हाइण जी कोशिश करे रहियो हो।